नासिर नसीराबाद में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते रैली कढी धरणो हणियो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बदमनी वधी वञण बावजूद पुलिस तहरुक नाहे वरितो। नसीराबाद में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते रैली कढी धरणो हणियो वियो। अवांखे नाज़रीन अपडेट कयूं पिया। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बदमनी वधी वञण बावजूद पुलिस तहरुक न वरितो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। नसीराबाद में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरी इतिहाद जे सॾ ते रैली कढी धरणो हणियो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बदमनी वधी वञण बावजूद पुलिस तहरुक नाहे वरितो। इन हवाले से तफ़सील राब्तो कयो आहे। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श अपडेट कजो। शहरी इतिहाद जे सॾ ते रैली कढी वई आहे। जी बिल्कुल। अॼु नसीराबाद में शहरी इतिहाद जे सॾ ते बदमनी के ख़िलाफ़ एक एहतजाजी रैली कढी वई आहे। जेका रैली इनायत किनियो, जावेद गवास खां अलावा ॿिया मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि जिन जी अॻवानी में रैली मुलानी मानी खां निकिती आहे। जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी पागलराम चौक वटि पहुची, जिते ख़िताब कंदे इन रैलीअ खे इनायत किनियो, मोहम्मद हसन बाज़री, आशिफ़ कलोड़ो ऐं ॿियनि अॻवाननि चयो त नसीराबाद शहर मुसलसल ॾोहारियुनि जे हवाले आहे ऐं ॾोहनि जे लाइ हिकु टारगेट बणियल आहे, जिते रोज़ानी चोरी ऐं फर्जी वारदात मामूल बणियल आहे। ताज़ो 5 ॾींहं अॻु नसीराबाद जे वापारी यूसुफ शेख ऐं सदासन पुने खां वाटनि जे 5 लख रुपया फुरकिया विया आहिनि। नूर अब्बे जे दुकान जा ताला तोड़े 20,000 खया विया आहिनि। पुलिस असांखे मुसलसल सिर्फ़ु इहे आसरा ॾिए थी त चोरी वापसि थींदी, ॾोहारी गिरफ़्तार थींदा, पर पुलिस कफ खणी बीहो नथी करे ऐं पुलिस जी कारकर्दगी मां असां मुतमइन आहियूं। पुलिस नसीराबाद शहर में अमन क़ाइमु करण में मुकमल तौर नाकाम वई आहे। इन्हनि जो चवणु आहे त जेसीं ताईं शहर में अमन जो बहालीअ खे यकीनी नथो बणायो वञे, फुर्थियल रक़म वापसि नथी कराई वञे, तेसीं ताईं असांजे एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो ऐं सुभाणे बि इहा रैली साॻिए हंध तां निकिरंदी ऐं जेसीं ताईं ॾोहारी गिरफ़्तार न थींदा, जेसीं ताईं फुरूं वापसि न थींदियूं, चोरी थियल सामान वापसि न मिलंदो, शहर सरापा एहतजाज हूंदो ऐं असांजी एहतजाजी तहरीक जारी रहंदी। जी ठीक है। अल्लाह बख्श कुरैशी, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।